हिन वीडियो में असां पढ़ंदासीं फैक्टर्स ऐं फैक्टर पेयर्स जे बारे में। फैक्टर्स यानी जुज़ा ऐं फैक्टर पेयर्स यानी जुज़वी जोड़ा। फैक्टर्स उहे अंग हूंदा आहिनि जेके पाण में ज़रब कजनि त असांखे जेको घुर्बल अंग आहे उहो मिले। मसलन था 6 था खणूं त 2 ऐं 3 खे असां अगरि पाण में ज़रब कयूं त असांखे 6 मिलंदो। मतिलबु 2 ऐं 3 6 जा जुज़ा आहिनि ऐं उहे पंहिंजो पाण में हिकु जुज़वी जोड़ो बि आहिनि, मतिलबु हिकु फैक्टर पेयर बि आहिनि। इन शइ खे वधीक सम्झण जे लाइ असां ईअं था सम्झूं त हिकु चोकुंडो आहे जंहिंजी एराज़ी आहे 6 ऐं 2 ऐं 3 उन जी ड्रेघ ऐं वेकर आहिनि। त अचो ही चोकुंडो पाण ठाहे था ॾिसूं त पाण खे वधीक बहितर अंदाज़ो थींदो। त हिकु चोकुंडो था ठाहियूं जंहिंमें असां 2 कतारूं मतिलबु 2 रोज़ ऐं 3 कॉलम्स था ठाहियूं त जीअं 6 खाना ठहिनि ऐं हर खाने जी जेका एराज़ी आहे उहा बराबरि हुजे। त हिन जी 2 ड्रेघ थींदी ऐं 3 वेकर थींदी, मतिलबु 2 लेंथ ऐं 3 उन जी विड्थ थींदी। त 2 खे अगरि 3 सां असां ज़रब कंदासीं त असांखे जेको अंग मिलंदो उहो हूंदो 6। अच्छा, साॻे ई तरीक़े सां अगरि असां सोचूं त हिकिड़ो ॿियो तरीक़ो बि आहे जंहिंमें असां हिकु वॾो खानो ठाहियूं, मतिलबु त हिकु ई वॾो खानो ठाहियूं ऐं उन हिकु वॾे खाने में अंदरि असां हिक ई कतार ठाहियूं जेका सिधी वॾी कतार हुजे ऐं उन में अंदरि असां 6 मतिलबु 1 2 3 4 5 ऐं 6 खाना ठाहियूं त हिक खे असां जीअं 6 सां ज़रब कयूं त असांखे छा मिले? असांखे 6 मिले। त इन तरीक़े सां असां ॾिसूं त 2 ऐं 3 खे अगरि असां ज़रब था कयूं त असांखे 6 थो मिले ऐं हिक खे अगरि 6 सां ज़रब था कयूं त असांखे 6 थो मिले। मतिलबु 2 ऐं 3 ऐं 1 ऐं 6 इहे छा आहिनि? इहे 6 जा फैक्टर पेयर्स मतिलबु जुज़वी जोड़ा आहिनि। हाणे अचो त हिकु वॾो अंग खणी था ॾिसूं, मसलन 16। त 16 जा जुज़वी जोड़ा कहिड़ा थींदा? इन खे अचो सोचूं। इन खे सम्झण जे लाइ सोचण जे लाइ असां हिकु टेबल था ठाहियूं। हिन टेबल में असां 2 कतारूं था ठाहियूं ऐं उन में हिकिड़े पासे ॾांहुं फर्स्ट फैक्टर मतिलबु नंढो फैक्टर था रखूं ऐं ॿिए पासे ॾांहुं वॾो फैक्टर मतिलबु कि उनजो मल्टीपल था रखूं त जीअं असां उन ॿिन्हिनि अंगनि खे पाण में ज़रब कयूं त असांखे 16 मिले। हाणे पहिरियों असां खणूं था हिकु, छो त हिकु हर कंहिंखे डिवाइड कंदो आहे त हिकु था खणूं ऐं हिक खे 6 सां ज़रब कयूं त असांखे 16 मिले। हिक खे असां अगरि 16 सां ज़रब कयूं त असांखे छा मिलंदो? 16 मिलंदो। त हिकु ज़रबिया 16 असांखे 16 मिलंदो। त मतिलबु 1 ऐं 16 हिक ॿिए जा जुज़वी जोड़ा आहिनि। ऐं ॿिए तरीक़े सां अगरि असां 2 खणूं त 2 खे 6 सां अगरि ज़रब कयूं त असांखे 16 मिले। बिल्कुलु। 2 खे अगरि असां 8 सां ज़रब कयूं त असांखे छा मिलंदो? असांखे 16 मिलंदो। मतिलबु 2 ऐं 8 बि 16 जो जुज़वी जोड़ो आहिनि। ऐं साॻे तरीक़े सां 3 ते अचूं त 3 5 15 ऐं 3 6 18 त मतिलबु 3 जे खोड़े में 16 नथो अचे, मतिलबु 3 न थींदो। ऐं अगरि असां 4 ते अचूं त 4 खे अगरि असां 4 सां ज़रब कयूं त असांखे छा मिलंदो? असांखे 16 मिलंदो। मतिलबु 4 ज़रबिया 4 बि हिकु जुज़वी जोड़ो आहिनि जेके 16 ठाहिनि था। ऐं ईअं अॻिते अचूं त 5 जे खोड़े में 5 टिक 15 ऐं 5 चौक 20 मतिलबु 5 जे खोड़े में नथो अचे 16। ऐं साॻे तरीक़े सां 6 जे खोड़े में 6 टिक 18 ऐं 6 ॿिया 12 मतिलबु 6 जे खोड़े में बि 16 नथो अचे। अच्छा, उन खां अलावा 8 जे खोड़े में पर 16 अचे थो, छाकाणि त 8 खे अगरि असां ॿिनि सां ज़रब था कयूं त असांखे छा थो मिले? असांखे 16 मिले थो। मतिलबु 8 ज़रबिया 2 बि 16 आहे, पर छाकाणि त असां 2 ज़रबिया 8 अॻ में करे आया आहियूं त 8 ज़रबिया 2 बि साॻियो ई जोड़ो थी वेंदो। इन करे 8 ज़रबिया 2 न थींदो, उहो साॻियो ई जोड़ो थींदो जेको अॻ में थी चुको आहे। ऐं अगरि असां अॻिते हलूं त 9 ज़रबिया 2 18 10 ज़रबिया 2 20 त इहे वधी था वञनि त मतिलबु इहे न थींदा। त असां 3 जेके इहे ॻोल्हे रखंदा आहिनि 1 ऐं 16 2 ऐं 8 4 ऐं 4 इहे ई 16 जा 3 फैक्टर पेयर्स यानी जुज़वी जोड़ा थींदा ऐं इन्हनि खे ज़रब करण सां असांखे 16 मिलंदो।